अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। वसल्लल्लाहु अला सय्यदना व नबियना व हबीबे क़ुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना व तबीबे नफूसना जद्दिल हसन वल हुसैन व क़ाब क़ौसैन अबिल क़ासिम मुहम्मद। वाला अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल-मज़लूमीन वलअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन इला क़ियामि यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा खलक़तल जिन्नु वल इंसु इल्ला लियअबुदून। सलावत। सबका पहिरीं तमाम तर हमदो सना उन पाक परवरदिगार आलम जे लाइ जेको तमाम जहाननि जो ख़ालिक ऐं मालिक आहे। हे उहो पाक परवरदिगार आलम आहे जंहिं इंसान ज़ात ते एहसान कंदे पंहिंजा इल्म जा दरवाज़ा खोलिया। उहो रब्बुल इज़्ज़त जेको इंसान ज़ात सां मोहब्बत बि करे थो, जेको हिन इंसान ज़ात खे हिकिड़ो मक़सदु ॾेई करे काइनात में मोकिले थो। उहो पाक परवरदिगार आलम जंहिं इंसान खे हादी और रहबर अता कया, जेके दुनिया में अची करे हिननि इंसाननि जी परवरिश फ़रमाइनि था, हिननि इंसाननि खे आदाब ज़िंदगी सेखारनि था, मार्फत इलाही अता फ़रमाइनि था। हे उहो पाक परवरदिगार आलम आहे जंहिं इंसान ज़ात खे एतिरियूं त बेशुमार नेमतूं अता कयूं आहिनि। जेकॾहिं उन नेमत इलाहियात ते असां निगाह कयूं था त सभ खां वॾी नेमत असांखे मार्फत अहल बैत मिले थी, मवद्दत अहल बैत अता थिए थी। हे उहो पाक परवरदिगार आलम जंहिं इंसान ज़ात खे नेमतूं त इलाही अता कयईं पर विलायत उज़्मा जहिड़ी नेमत अता करे छॾी थी। अज़ीज़ान मोहतरम, हे उहो अल्लाह आहे जेको पंहिंजी लारेब बेऐब किताब में इरशाद फ़रमाए थो, जंहिं कहिड़ी किताब आहे? कलाम पाक उन किताब खे चयो थो वञे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को नक़्स ऐं ऐब नाहे। हे उहा पाको पाकीज़ा किताब आहे जंहिंमें कंहिं शुकूक और शिबहात जी गुंजाइश नाहे। मालिक हक़ीक़ी इन किताब में इरशाद फ़रमाए थो, वमा ख़लक़तल जिन्नु वल इंसु इल्ला लियअबुदून। यानी छा? मां नाहे ख़ल्क़ कयो इंसाननि खे ऐं जिन्नात खे सिवाय इन लाइ जो मुंहिंजी इबादत कनि। आयत अची वई, हुकुम परवरदिगार आलम क़ुरान में इंसान खे ॾेई छॾियो। आया हिन आया मुबारका जेका अल्लाह पंहिंजे कलाम में नाज़िल फ़रमाई, इन जो छा मक़सदु आहे? अल्लाह चए थो, ए इंसानो ऐं तमाम जिन्नात, मां मालिक हक़ीक़ी तव्हांखे ख़ल्क़ कयो आहे पंहिंजी इबादत जे लाइ। आया मुबारक मां ख़बर पवे थी त इंसान जी ख़िलक़त जो हिकिड़ो मक़सदु आहे। इंसान अगरि हिन दुनिया में आयो आहे त हिकु मक़सदु खणी करे आयो आहे, हिकु अहदो पैमा इक़रार करे आयो आहे त परवरदिगारा दुनिया में वञी तुंहिंजी इबादत कंदासीं, तुंहिंजी बंदगी कंदासीं, तुंहिंजी इताअत कंदासीं, तुंहिंजी फर्माबरदारी कंदासीं। अज़ीज़ान मोहतरम, इन्ही मुनासिबत सां मुंहिंजे अॼु जी मजलिस जो मौज़ू बि अब्दे ख़ुदा है, इंसान जी तख़लीक़ जो ख़िलक़त जो मक़सदु छा आहे उहो बयानु करणु आहे। सलवात पढ़ो मोहम्मद ऐं उन जी आल ते। ख़ुदावंदे मुतआल तमामु घणो करीम रब आहे। चए थो गुनहगार खां गुनहगार बंदे सां बि मोहब्बत कयां थो। बसि ए मुंहिंजा बंदा, ए इंसानो, फ़र्क़ु इहो वा जो मार्फत रखे करे झुको। काइनात जे अमीर जा जुमला आहिनि। मौला फरमाइनि था पिया त इंसान सभ खां पहिरीं पंहिंजी मार्फत रखे। अगर इंसान के पंहिंजी मार्फत न हूंदी, अगर इंसान के पंहिंजी आशनाई न हूंदी, तो वो अल्लाह जे मोकिलियल नुमाइंदनि जी मार्फत न रखंदो।
ऐं जॾहिं अल्लाह जे नुमाइंदनि जी मार्फत उनखे हूंदी त अल्लाह बि ज़रिया बणाया आहिनि। जॾहिं पंहिंजी मार्फत अचेसि थी, जॾहिं अल्लाह जे नुमाइंदनि जी मार्फत अचेसि थी, नुमाइंदनि मां मुराद अंबिया इलाही आहिनि, नुमाइंदनि मां मुराद औलिया इलाही आहिनि। हाणे जॾहिं मार्फत अची वयसि हिकु पंहिंजी ज़ात जी, ॿियो अल्लाह जे नुमाइंदनि जे ज़ात जी, पोइ इहो इंसानु अल्लाह जी बि मार्फत रखे थो, उनखे ते मार्फत इलाही उनखे मिली वञे थी पई। छा थो ख़ुदा मुताल फरमाए, मक़सदु ॾेई छॾियईं, ख़बर पइजी वई त हिन काइनात में अगरि इंसान आयो आहे, हिन मुआशरे में अगरि ज़िंदगी गुज़ारे थो त अल्लाह चए थो तव्हांखे मां इंसान बणाए मोकिलियो, तव्हांखे ज़िंदगी जा तमामु आदाब ॾेई छॾिया, बसि ऐं इंसानो हिन मुताबिक़ पंहिंजे अल्लाह ताईं पहुचो। रिवायतुनि में मिले थो अल्लाह तबारक व तआला हिकु जहाड़े जनाबे किताब इस्लामी मुआशरे जे बुनियादी उसूल में रावी थो बयानु करे त हिकु जहाड़े अल्लाह तबारक व तआला जनाब मूसा, अल्लाह जो नबी आहे न, अल्लाह जो बरगज़ीदा नबी आहे, अल्लाह मोहब्बत करे थो पंहिंजे नुमाइंदनि सां। हिकु जहाड़े जनाब मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो त ए मूसा, मां अल्लाह तोखे हुकुम थो ॾियां त हे ॿिज खण वञी करे तूं इनखे ज़मीन में पोख, फसल तयारु कर। जनाब मूसा खे हुक्म इलाही मिली वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खां सवाल कयो त परवरदिगारा, अगरि तूं इंसान ज़ात खे ख़ल्क़ कयई, अगरि तोखे इंसान खे पैदा ई करणो हुयो, पोइ तूं इनखे मौत छो ॾिनी, तूं इनजे लाइ मौत छो ख़ल्क़ कई? परवरदिगारा, जॾहिं तोखे मौत ई ॾियणी हुई त तूं ख़ल्क़ ई न करे हा। बसि अल्लाह जवाबु ॾिए थो, ए मूसा, वञ ॿिज खणी करे फलां तरफ़ वञ ऐं वञी करे फसल तयारु कर। जनाब मूसा अलैहिस्सलाम वञनि था, फसल तयारु करनि था, ॿिज पोखनि था, मरहला तव्हां सभु ॼाणो था। जॾहिं आबियारी थिए थी, फसल तयारु थी मुकमल थो थी वञे त हाणे हुक्म इलाही अचे थो। जनाब जिब्राइल नाज़िल थियनि था ऐं फरमाइनि था, ए मूसा, तुंहिंजे परवरदिगार तोखे हुकुम ॾिनो आहे त हाणे वञी इहा फसल कट तूं। जनाब मूसा, हाणे ॾिसो, पाण हिकु शइ जनाब मूसा पोखी आहे, महिनत कई आहे, आबपाशी कई आहे, उनजो ख़्यालु रखियो आहे। इंसान जेका शइ पाण ठाहींदो आहे उनखे उनसां मोहबत थी वेंदी आहे, महिनत आहे पंहिंजी। जनाब मूसा चयो, परवरदिगारा, जेकॾहिं फसल तोखे कटाइणी हुई त तूं मूंखां पोखराई छो, ऐं हाणे जॾहिं पोखी आहे त कटाई छो? बसि जॾहिं जनाब मूसा इहे जुमिला फरमाया, आवाज़ रब्बुल इज़्ज़त आई, ए मूसा, मां इंसान ज़ात खे हिकु मक़सदु ॾेई हिन दुनिया में मोकिलियो आहे, ऐं जॾहिं इहो इंसान मुंहिंजे हुकूक ॿुधायलनि ते पंहिंजी ज़िंदगी अमल करे थो, अंजाम थो ॾिए ऐं वाजिबात इलाहिया खे अंजाम ॾिए थो, पोइ इहो बंदो कमाल जे दर्जे ताईं पुॼी थो वञे। ऐं इहो बंदो जॾहिं कमाल जे दर्जे ते पहुचे थो ऐं मूसा जॾहिं इन जी रूह कामिल बणिजी वञे थी, जेको मक़सद मां अल्लाह ॾिनो इनखे, जॾहिं मक़सद हदफ़ पूरो करे थो, कमाल मुतलक़ ते पुॼे थो, ऐं मूसा पोइ मां अल्लाह उन जी रूह खे पाण ॾे घुरायां थो। छा थी ख़बर पए वाक़ई मां? छा इंसान जी हक़ीक़त ई ज़ाहिर आहे जेको असांखे नज़र अचे थो? न, हे इंसान जी हक़ीक़त न आहे, हे इंसान जी असल न आहे। माशाअल्लाह अहले इल्म मजमो वेठल आहे, तव्हां सभु ॼाणो था पिया, अल्लाह जॾहिं इंसान खे ख़ल्क़ करे थो, हो ॿारहा यादि ॾियाराए थो त ए इंसानो, मां तव्हां में ऐं ॿिनि मख़लूक़ात में फ़र्क़ु हिकिड़ो रखियो आहे। चए थो तव्हां अशरफ तरीन मख़लूक़ आहियो। अल्लाह जी तख़लीक़ात इलाही आहिनि, मलाइका बि अल्लाह जी मख़लूक़ आहे, जानवर बि अल्लाह जी मख़लूक़ आहिनि, परिंद चरिंद बि अल्लाह जी मख़लूक़ आहिनि, लेकिन अल्लाह कंहिंजे लाइ न आहे चयो त हे मुंहिंजी अशरफ तरीन मख़लूक़ आहे, मलाइकनि खां वधीक कंहिंजी इबादत न आहे। जेके रुकू जी हालत में आहिनि ता क़यामत रुकू में रहंदा, जेके सुजूद जी हालत में आहिनि ता क़यामत सुजूद में हूंदा, जेके क़याम में आहिनि ता क़यामत क़याम में हूंदा। अज़ीज़ाने मोहतरम, अल्लाह तबारक व तआला खे असांजी इबादतुनि जी ज़रूरत न आहे, पर अल्लाह हिकिड़ो हदफ़ ॾिए थो, अल्लाह हिकिड़ो मक़सदु ज़रूरु इंसान खे ॾिए थो। जेको इंसान इन मक़सद ते हले थो ऐं ज़िंदगी ऐन उन मक़सद मुताबिक़ गुज़ारे थो, अल्लाह चए थो इहो बाकमाल बंदो आहे। अल्लाह पंहिंजे बंदनि सां मोहब्बत थो करे। मक़सद ऐं हदफ़, पंहिंजे मौज़ू जी तरफ़ वापसि अचां, अब्दे ख़ुदा ऐं इंसान जी ख़िलक़त जो मक़सदु छा आहे? हाणे इबादत मां मुराद छा आहे? छा इबादत फ़क़ति नमाज़ रोज़ो आहे?
छा इबादत फ़क़ति हज अदा करणु, छा इबादत फ़क़ति ज़कात ॾियणु? न, ही फ़क़ति इबादत न आहे। अल्लाह चए थो 2 हुकूक आहिनि जंहिंखे मां नाला ॾियां थो, हिकु हुकूक अल्लाह, ॿिया हुकूकुल इबाद। गफ़ूर रहीम आहे न, हुनजी हिकु सिफ़त आहे, चए रहमान बि आहियां त रहीम बि आहियां, गफ़ार बि आहियां, सत्तार बि आहियां। नथो ॾिसां ऐबनि खे इंसाननि जे, नथो ॾिसां गुनाहनि खे। अल्लाह चए थो मां पालणहार आहियां, मां ख़ालिक़ अकबर आहियां। ऐं इंसानो अल्लाह जी तरफ़ झुको। इबादत फ़क़ति नमाज़ रोज़ो न आहे। अल्लाह चए थो हुकूकुल्लाह माफ़ थी सघनि था, पर हुकूकुल इबाद जी सख़्ती आहे। हुकूकुल इबाद में छा शुमार आहे? वालिदैन जा हुकूक आहिनि, हमसायनि जा हुकूक आहिनि, पाड़ेसरनि जा हुकूक आहिनि, औलाद जा हुकूक आहिनि, असातिज़ा जा हुकूक आहिनि। छा असां सभु इन हुकूकनि खे अदा कयूं था? छा असां पंहिंजी ज़िंदगी ऐं अल्लाह ऐं उनजे रसूल ऐं अहल बैत जे मुताबिक़ गुज़ारूं था? न, मक़सदु मिली वियो। इंसान जी हक़ीक़त ही जिस्म न आहे। अल्लाह बज़ाहिर हिकिड़ो जिस्म अता कयो आहे। अल्लाह चए थो तव्हांजी असल हक़ीक़त इहा रूह आहे, जंहिंखे तव्हांखे परवान चढ़ाइणो आहे, जंहिं रूह जे ज़रिए मां अल्लाह ताईं तव्हांखे पहुचणो आहे। पर असां दुनिया में छा थींदो आहे, हिकु मिसाल सां वाज़े कयां, असां पंहिंजे ज़ाहिर सां एतिरी मोहबत कंदा आहियूं जो असांखे बातिन जी फ़िक्र न हूंदी आहे। मिसाल ॾियां, के रस्ते मां गुज़रंदा आहियूं, को गारो हुजे, को गप हुजे, का शइ असांजे कपिड़नि ते लॻी पवे, किरब महसूसु कंदा आहियो न। बसि छा कोशिशि हूंदी आहे, जल्दी वञा, निजासत खे बरतरफ़ कयां, साफ़ रखां पंहिंजे पाण खे। पर असांजी बातिन, असांजी रूह जेका इंसान जी हक़ीक़त आहे, जॾहिं इहा रूह एतिरे सारे गंदगियुनि में मुब्तला थिए थी, जॾहिं हे रूह आलूदा थिए थो, त इंसान किथे आहे? अल्लाह तबारक व तआला क़ुरान में चए थो, ऐं इंसानो तव्हां खसारे में आहियो। सूरह असर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, ऐं इंसान तव्हां खुल्लम खुल्ला गुमराही में आहियो, ऐं इंसान तव्हां खसारे में आहियो। पोइ आख़िर सभु कुझु ॼाणंदे, इल्म रखंदे, कलाम पाक मौजूदु आहिनि, असांजा अमल किथे आहिनि? छा अल्लाह अल्लाह जो हबीब 1,24,000 अंबिया आया, हिक ई असांखे राह ऐं मिशन ॾेई विया, हिक ई मक़सदु ॿुधाए विया, तौहीद परस्ती, अल्लाह जे नुमाइंदनि जी मार्फत, अल्लाह जी वहदानियत जो इक़रार कराए विया। पर असांजे मुआशरे में अॼु असां वटि इबादत न आहिनि। अॼु असां हुकूक ग़स्ब करे रहिया आहियूं। अॼु वालिदैन वटि औलाद जी अहमियत न आहे। अॼु औलाद वालिदैन जी इज़त नथी करे, हमसायनि जा हुकूक असां वटि न आहिनि। छा असांखे अहल बैत दीन इस्लाम इहे तालीमात ॾिए थो? छा असांजी ज़िंदगी जा मक़सद इहे शयूं रहिजी वियूं आहिनि? पोइ हिकु इंसान में ऐं जानवर में छा फ़र्क़ु रहिजी थो वञे? अल्लाह तबारक व तआला सूरह अनफाल में इरशाद फरमाइनि था, उहो इंसान जेको अल्लाह तबारक व तआला जे ज़िंदगी असल मुताबिक़ नथो गुज़ारे, जेको वाजिबात तर्क करे थो, जेको अल्लाह जे हुकूकनि मुताबिक़ नथो हले, ख़ालिक़ अकबर हाणे इते इंसान खे बार बार इहो चयो आहे त ए इंसानो, जेकॾहिं इहा ज़िंदगी गुज़ारींदव त तव्हांजे मिस्ल शर्रत दवाब जो लफ़्ज़ आयो आहे क़ुरान में। ऐं शर्रत दवाब छाखे थो चयो वञे? बदतरीन जानवर। अल्लाह चए थो, ए इंसानो, मां तव्हांखे अशरफ तरीन बणायो आहे, पंहिंजी मार्फत रखो, पंहिंजे मक़ाम ऐं मंज़िलत खे न विञायो। मलाइका अफ़ज़ल मख़लूक आहे, नूरी मख़लूक आहे। अल्लाह फ़क़ति अक़ल अता कई आहे मलाइकनि खे, उन्हनि में का नफ़्स, का ख़्वाहिश, ॿी का शइ न आहे। वरी जॾहिं अल्लाह जानवर ख़ल्क़ कया, अल्लाह तबारक व तआला जानवरनि खे सिर्फ़ु नफ़्स ॾेई छॾियो, उन्हनि खे तमीज़ न आहे, फ़क़ति नफ़्स आहे। पर जॾहिं इंसान ज़ात जी ख़िलक़त कई न, हाणे अल्लाह तबारक व तआला चए थो, ए इंसानो, मां तव्हांखे अक़ल बि अता कई, मां तव्हांखे नफ़्स बि ॾेई छॾियो, तव्हांखे मां बाअख्तियार बणायो आहे। मर्ज़ी वारा आहियो, जेको पंहिंजे लाइ रस्तो राह मुंतख़ब कयो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख अहसान असां ते, असांखे उम्मत मुस्लिमा में करार ॾिनो अथई, असांखे सुहिणे नबी जो उम्मती बणायो अथई, असांखे अहल बैत जी मार्फत अता फरमाई अथई। दीन इस्लाम ते इंसाननि वटि ठहियो ठुको पुॻो, पर अॼु जो इंसान तयार लुक़मे खाइण खां बि घबराए थो। हे इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु न आहे। अल्लाह सां अहदो पैमान करे आया आहियूं, उते कौलो इक़रार करे आया आहियूं, लेकिन पंहिंजूं ज़िंदगियूं असांजूं इस्लाम मुताबिक़ न आहिनि।
अल्लाह अल्लाह जो हबीब कुछ ॻाल्हियुनि खे एतिरे क़दुरु पसंदि फ़रमाइनि था जो रिसालत मां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॼाणे अल्लाह जो हबीब मस्जिद नबवी में तव्हां बि मिली करे पंहिंजा ज़हन कुझु देरि मस्जिद नबवी ॾांहुं खणी हलो। केतिरो न ख़ूबसूरत मंज़र आहे। सरदार अंबिया वेठल आहिनि, उन्हनि जे भरिसां सरदार औसिया वेठल आहिनि। जनाब सलमान फ़ारसी बि तशरीफ़ फ़रमा आहिनि। रिसालत मां आप जन फ़रमायो, या अली, मां अल्लाह जे रसूल खे 3 शयूं तमामु घणियूं पसंदि आहिनि। तवजो कजो, अल्लाह जे हबीब जी हदीस आहे। रिसालत मां आप जन फ़रमायो, या अली, 3 शयूं मूंखे तमामु घणियूं पसंदि आहिनि ऐं मां चाहियां थो त तव्हां उहे ॿुधो। मौला मुस्कुराए करे फ़रमाइनि था, या रसूल अल्लाह, जॾहिं तव्हां अल्लाह जे हबीब खे पसंदि हुजनि ऐं अली ॿुधणु पसंदि न करे थी नथो सघे। या रसूल अल्लाह, तव्हां इरशाद फ़रमायो। अल्लाह जे हबीब फ़रमाइणु शुरू कयो आहे, या अली, सभ खां पहिरीं उहा शइ मां अल्लाह जे हबीब खे पसंदि आहे जेका हिकु नमाज़ खां ॿिए नमाज़ जे विच जो जेको सफ़र आहे, विच जो जेको वक़्तु आहे, विच जो जेको इंतज़ारु आहे, मां अल्लाह जे हबीब खे पसंदि आहे। अज़ीज़ान मोहतरम, गौर फ़िक्र जो जुमिलो आहे। अल्लाह जो हबीब जंहिंखे इबादतुनि जी ज़रूरत न आहे पर महराब इबादत में अचनि था, अल्लाह जी जॾहिं ज़िक्र में अची बीहनि था न, रिसालत मां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि त ख़ौफ़ रिकत में तारी, जिस्म में लर्ज़ो आहे। छा ख़ुदा जी दहशत आहे, अल्लाह जी मार्फत आहे। छा असां जे टाइम नमाज़ लाइ बीहूं था, असांजी तवजो नमाज़ ॾांहुं हूंदी आहे? छा असां इहे मुस्तरब हूंदा आहियूं ख़ालिक अकबर सां गुफ़्तगू जे लाइ? न, असांजे मुआशरे में इहा शइ न आहे। अल्लाह जा हबीब फ़रमाइनि था, या अली, हिकु नमाज़ खां ॿी नमाज़ जे विच जो इंतज़ारु मां अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे। मौला फ़रमायो, या रसूल अल्लाह, ॿी कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि आहे? अल्लाह जो हबीब फ़रमाए थो, या अली, अल्लाह जे हबीब खे ॿी इहा शइ पसंदि आहे त ताके जॾहिं इंसान अयादत लाइ कंहिंजी वञे थो, के मरीज़ जी तीमारदारी जे लाइ वञे थो, मां अल्लाह जे हबीब खे पसंदि आहे। पैगम्बर अकरम जन पंहिंजी उम्मत खे हिकिड़ो पैगाम था ॾियनि। फ़रमाइनि था, जॾहिं मुंहिंजो को बि उम्मती कंहिं मरीज़ जी अयादत जे लाइ घर खां हिकु हिकु क़दम वधाए थो, अल्लाह तबारक ताला हिकिड़े फ़रिश्ते खे उन लाइ मामूर करे थो जेके उन जा गुनाह मिटाए थो, जेको उन जा गुनाह महव करे थो छॾे। टी कहिड़ी शइ अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे? रिसालत मां आप फ़रमाइनि था, या अली, 3 शइ मां अल्लाह जे रसूल खे उहा पसंदि आहे त तशीह जनाज़ा में शिरकत करणु। जॾहिं बि कंहिंजो को जनाज़ो वेंदे ॾिसो त उनमें शिरकत ज़रूरु कंदा कयो, इहो अल्लाह जे हबीब खे पसंदि आहे। मौला काइनात जॾहिं इहे 3 शयूं ॿुधियूं, फ़रमाइनि था, या रसूल अल्लाह, अगरि तव्हां चाहियो त मां अली खे बि 3 शयूं तमामु घणियूं पसंदि आहिनि ऐं चाहियां थो त पंहिंजी पसंदि जो इज़हार कयां। मौला रसूल ख़ुदा मुस्कुराए करे फ़रमाइनि था, या अली, रिसालत मां आप ॿुधण लाइ तयारु आहिनि, तव्हां फ़रमायो। मौला मुश्किल कुशा पंहिंजूं पसंदीदा शयूं बयानु करणु शुरू कयूं आहिनि। गौर फ़िक्र कजो, हिते असांखे अख़लाक़ियात मिले थी। हे उहे शयूं आहिनि जेके असांजे इर्द गिर्द असांजे मुआशरे सां कनेक्टेड आहिनि, जेके असांखे ज़िंदगी रोज़मर्रा जी ज़िंदगी में इहे शयूं असांजे कमु ईंदियूं आहिनि। मक़सद ख़िलक़त में इहे शयूं शुमार आहिनि। नमाज़ रोज़ो इबादत न आहे। अल्लाह चए थो मरीज़ जी तीमारदारी करण भी इबादत आहे, तशीह जनाज़ा में वञण भी इबादत आहे। हे अख़लाक़ी इबादत आहिनि। मौला छा फ़रमाइनि था, चे या रसूल अल्लाह, मां अली खे ख़ुदा जी राह में, राह ख़ुदा में तलवार सां जहाद करणु तमामु घणो पसंदि आहे। ॿियो मौला फ़रमाइनि था, या रसूल अल्लाह, मां अली खे गर्मियुनि जा रोज़ा रखणु तमामु घणा पसंदि आहिनि। टियों मुंहिंजो मौला छा फ़रमायो आहे? मौला फ़रमाइनि था, या रसूल अल्लाह, मूंखे महिमान जी ख़ातिर तवाज़ो करणु तमामु घणी पसंदि आहे। मौला काइनात जन पंहिंजी आख़िरी ऐं पसंदीदा शइ छा ॿुधाई त मूंखे महिमान जी ख़ातिर तवाज़ो करणु तमामु घणी पसंदि आहे, त यानी ख़बर पए थी त अल्लाह ऐं उन जे हबीब ऐं उन जे वसी, उन जे वली खे कहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह तबारक ताला जनाब रिसालत मां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ख़ुदा जो महबूब आहे, जेको हबीब ख़ुदा आहे,
असांजे मुआशरे में हिकिड़ो जुमिलो चयो वेंदो आहे कि जॾहिं इज़त अलाह वॾी ॾेई छॾींदो आहे, जॾहिं इज़तूं बुलंद हूंदियूं आहिनि न त उन्हनि ते सख़्तियूं बि ओतिरियूं ई नाज़िल थींदियूं आहिनि। अल्लाह जो हबीब पंहिंजी बेऐब किताब में इरशाद थो फरमाए, कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मां तव्हां खां पंहिंजे रिसालत जो को अजर नथो घुरां सवाइ इन जे जो मुंहिंजे अक़रबा सां मुहबत कयो, मुंहिंजे अहल बैत सां मुहबत कयो। अज़ादाराने मज़लूम सैयद आहे, थोरो इन आए मुबारका ते जेकॾहिं गौर कयूं था त उम्मत मुस्लिमा रसूल अल्लाह जे इन फरमान मुताबिक़ केतिरो न अमल कयो, जो बादे रसूल इन ई रसूल जी नियाणी आहे जंहिं ते नाने जी उम्मत एतिरा मसाइब ढाए थी पई जो इहो उहो ई दर आहे जंहिं ते रसूल सलामियूं भरंदो हो, हे उहो ई दर आहे जंहिंसां रसूल अल्लाह बेपनाह मोहब्बत कंदा हुया, मलाइका इजाज़त वठी दाख़िल थींदा हुया। अॼु बादे बाबा दर ज़हरा ते बाहूं आंदियूं वयूं आहिनि। अज़ादाराने मज़लूम सैयद आहे, 5 मुहर्रम जो ॾींहुं अची वियो आहे ऐं मुंहिंजो मसाइब ॿिनि उन शहज़ादनि जो आहे। अॼु रोइण में बुख़ल न कजो, अॼु पंहिंजा ज़हन उन आशूर जी तरफ़ खणी हलिजो। हर कंहिंखे जनाबे ज़ैनब खे पुरसो ॾींदा आहियूं मौला हुसैन अलैहिस्सलाम जो, जनाबे ज़हरा खे पुरसो ॾींदा आहियूं 72 शहदाए करबला जो। अॼु जंहिंजो मसाइब आहे उन्हनि जी माउ खे उम्मुल मसाइब थो चयो वञे। अॼु दिलि खोले जनाबे ज़ैनब खे अॼु उनजे आनो मोहम्मद जो पुरसो ॾिजो। अज़ादार ॾाढी ॾुखी राति आहे, आशूर जी राति। जे मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ैमनि खां ॿाहिरि निकिता ऐं तमामु ख़याम जी निगरानी करे रहिया हुया त जॾहिं मौला हिकु ख़ैमे जे दर ते अची बीहनि था जिथे 2 नंढड़ा शहज़ादा जनाबे ज़ैनब जे हंज मुबारक में आहिनि। तसवुरु कयो उहो मंज़र जे साइण वार बि संवारे थी, शहज़ादनि जे मथे ते हथ बि फेरे थी, चए थी ए मोहम्मद बचड़ा, ॼाणा थी तव्हां में हैदरी खून बि आहे, तव्हां में हाशमी खून बि आहे, और सुभाणे मां खे शर्मिंदा थियण न ॾिजो। मोहम्मद मुंहिंजो शेरो, जॾहिं सुभाणे विढ़ंदे विढ़ंदे वरी फुरात ते पहुचो त मां जी वसियत यादि रखजो, जो फुरात ते पहुची पाणी न पीअजो, जो मामा हुसैन हुन जा बच्चा प्यासा आहिनि। अज़ादाराने मज़लूम सैयद आहे, बसि जॾहिं ही 2 शहज़ादा आशूर जी शब मां जूं वसियतूं ॿुधनि था, अॼु असरे आशूर बि अची वियो आहे। हिकु दफ़ो जनाब ज़ैनब मौला अब्बास खे घुराइनि थियूं, अब्बास हे वक़्तु अची वियो आहे, अञा त मोहम्मद न आहिनि विया। मौला एतिरे ताईं इमाम हुसैन अची वञनि था पिया। अजीब जुमिलो इमाम फरमायो आहे। मौला फरमाइनि था ज़ैनब शर्मिंदा आहियां, इन करे आनो मोहम्मद खे नथो इजाज़त ॾियां और किथे अब्दुल्ला न नाराज़ थी वञे। साण रोई करे फरमाइनि थियूं, मौला तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मदीने खां निकिरूं पिया त अब्दुल्ला मूंखे चयो ज़ैनब जॾहिं के औखे सफ़र ते वेंदो आहे त सदको साण खणबो आहे, तूं हिकिड़े परदेस ते वञी रही आहे, यादि रखजांइ ज़ैनब, अगरि परदेस में हुसैन ते को ॾुखियो वक़्तु अचे अली अकबर खां पहिरीं आनो मोहम्मद क़ुर्बान कजांइ। बसि अज़ादारो आशूर जो वक़्तु आयो आहे, 2 शहज़ादा साइण तयारु कया आहिनि। मौला को गम न ॾे सवाइ गमे हुसैन जे। एतिरा नंढड़ा शहज़ादा हिन जो न ज़रा अचनि थी, न को जंगी लिबास अचे थो। बसि तसवुरु कयो त इमाम कीअं शहज़ादनि खे सवार कयो हूंदो। जनाब आन खे मौला हुसैन सवार कयो आहे, जनाब मोहम्मद खे मौला अब्बास सवार कयो आहे। 2 भाउ मैदान में विया आहिनि ऐं गुफ्तगू करनि था, ए भाउ मां मैमने जी तरफ़ खां विड़दमि, तूं मैसरे जी तरफ़ खां विड़जांइ, बसि कल्बे लश्कर में पहुचंदासीं, भाउ अम्मा जी वसियत यादि कजांइ और मामे जे दुश्मन उमर साद खे ख़तम करणो आहे। खूने हाशमी भी मौजूद है, खूने हैदरी भी मौजूद है। गैरत जा
हे शहजादा आहिनि जॾहिं कल्बे लश्कर ते पहुचनि था मलान उमर साद खे ॾिसनि था पिया हुकुम छा थो ॾे त ॿई जो तरफ़ हमला शुरू कयो ख़बरदार इन्हनि जी मां इन्हनि जे ग़म में रहे आज़ादारान मज़लूम सैयद इन्हनि शहजादनि ते मिली हमलो थियो केॾा तीर आया केॾा तलवारुनि जा वार थिया इन्हनि शहजादनि खे जॾहिं हिक जे मथे में गुर्ज़ लॻो ॿिए जे मथे में तलवार लॻी आहे शहजादा ज़ीन खां ज़मीन ते आया रिवायतूं ॿुधाइनि थियूं हिकिड़े शहजादे जो रूह परवाज़ थी वियो आहे अञा हिकिड़े में साह बाक़ी हुयो ज़ीन खां जॾहिं ज़मीन ते आयो आहे जे नंढड़ा आहिनि मामे खे मदद लाइ नथा घुरनि बसि जुमिला फरमाइनि था अम्मा असांजी मदद फरमायो अज़ादारान मज़लूम सैयद लाशा अची विया मक़तल खां पर सलाम ज़ैनब जे सबर खे हर लाशे जो वधी वधी इस्तक़बाल कयो आहे पर जॾहिं आले मोहम्मद जा लाशा आया साण विच में वेहे थी पई हिकु हथ आन जे लाशे ते आहे हिकिड़ो हथ मोहम्मद जे लाशे ते आहे साण फरमाए थी आले मोहम्मद मुंहिंजो हुसैन तनहा रहिजी वियो हाणे मां हुसैन तां कंहिंखे क़ुर्बान कंदमि अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन।